बानी पीटीआई पारां 9 मई वाक़िए ते मशरूत माफ़ी वठण जो ऐलान। पहिरियां 9 मई जा सीसीटीवी फुटेजिस आंदा वञनि। बानी पीटीआई जो चवणु आहे त सीसीटीवी फुटेजिस में पीटीआई जो हिकु बि कारकुन नज़र आयो त माफ़ी वठंदुसि। 9 मई सानिए में मुलविस कारकुननि खे पार्टीअ मां कढी छॾींदुसि। नसरुल्ला गडानी कत्ल केस में एमएनए ख़ालिद लुंड के क्लीन चिट मिली वई। संदसि 2 पुट कत्ल में मुलविस करार। पुलिस जजन मूजिब शहीद नसरुल्ला गडानी केस जे जांच ऑफिसर डीएसपी सिराज ताशारी रिपोर्ट एसएसपी घोटकी ॾांहुं माणे छॾी। रिपोर्ट में पीपी एमएनए ख़ालिद लुंड जे पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड मुलविस करार। वडे वज़ीर मुराद अली शाह सां नेब चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल रिटायर नज़ीर अहमद जी मुलाक़ात। बेले खाते जे 3.6 ट्रिलियन रुपयनि जी ज़मीन महफ़ूज़ करण ते ॻाल्हि ॿोल। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त नेब रेवेन्यू ऐं बेले खाते जी कोशिश सां गैर मामूली नतीजा मिलिया आहिनि। गॾियल सरकार सां करप्शन जो ख़ात्मो करण में मदद मिलंदी। सदर आसिफ अली ज़रदारी सां पेमरा चेयरमैन मोहम्मद सलीम जी मुलाक़ात। चेयरमैन पेमरा सदर आसिफ अली ज़रदारी के पेमरा रिपोर्ट्स पेश कई। सदर पारां कूड़नि ख़बरुनि ऐं ग़लति ॼाण पखेड़ण खे रोकण ते ज़ोर ॾिनो। आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त हक़ीक़तुनि जी जांच ऐं ॼाण जी तस्दीक़ वारे कल्चर खे हथी वठाई वञे। मीडिया समाज ऐं भाईचारे इतिहाद ऐं इख़लाक़ी क़दरनि खे हथी वठण में किरदारु अदा करे। पाकिस्तान ऐं आईएमएफ विच में $7 अरब जे कर्ज़ प्रोग्राम ते आईएमएफ जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास मां मंज़ूरीअ जे मामले जी अहम अॻभराई। पाकिस्तान, चीन, सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारातुनि खां कर्ज़ जे मुदे में वाध जी ख़ातिरी हासिल करे वरिती। टिन्ही मुल्कनि जे ख़ातिरनि बाबति आईएमएफ खे बि आगाह कयो वियो। कर्ज़ रोल ओवर 3 सालनि लाइ हूंदो पर हर साल नए सिर कयो वेंदो। अमेरिका में सियासतदाननि या सरकारी ऑफिसरनि जे क़त्ल जे इम्कानी साज़िश जे इल्ज़ाम हेठि पाकिस्तानी शहरी ते फ़र्द जुर्म लागू। अमेरिका जे इंसाफ़ वारे खाते मूजिब 40 वरनि जे आसिफ मर्चेंट जा ईरानी हुकूमत सां मुबैना तौर राब्ता आहिनि। आसिफ मर्चेंट ते न्यूयॉर्क वञी किराए जे क़ातिल सां गॾिजी क़त्ल जे मनसूबाबंदी जे इल्ज़ाम आहे। जवाबदार जो वास्तो कराची सां आहे। आसिफ मर्चेंट खे 12 जुलाई ते अमेरिका खां ॿाहिरि वञण जी तयारी वक़्तु गिरफ़्तार कयो वियो हो। अमेरिका में आसिफ मर्चेंट जी गिरफ़्तारी ते पडेही खाते जी तर्जमान मुमताज़ अब्बालो चयो आहे त मीडिया रिपोर्ट्स ॾिठियूं आहिनि। अमरीकी इख़्तियारनि सां राब्ते में आहियूं, वधीक तफ़सीलुनि जे इंतज़ार में आहियूं। बाज़ाब्ता रद्द अमल ॾियण खां अॻु आसिफ मर्चेंट जे माज़ीअ बाबति ॼाण जी तस्दीक़ चाहियूं था। वफ़ाक़ी सरकार क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां मंज़ूर कयल इलेक्शन एक्ट तरमीमी बिल मंज़ूरीअ लाइ ऐवान सदर ॾांहुं माणे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी जी सही करण खां पोइ इलेक्शन एक्ट तरमीमी बिल क़ानून बणिजी वेंदो। तहरीक इंसाफ़ इलेक्शन एक्ट तरमीमी बिल के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। पीटीआई चेयरमैन इलेक्शन एक्ट तरमीमी बिल ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। बैरिस्टर गोहर सुप्रीम कोर्ट खे इस्तदा कई आहे त इलेक्शन एक्ट तरमीमी बिल खे कालअदम करार ॾिनो वञे। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इलेक्शन तरमीमी एक्ट पीटीआई जो रस्तो रोकण जी खुदी कोशिश आहे। जंहिं पार्टीअ जो पार्लियामेंट में वजूद ई नाहे उनखे कीअं मख़सूस सीटूं ॾिनियूं वयूं। इलेक्शन एक्ट जो तरमीमी बिल क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां अक्सरियत राय सां मंज़ूर थी चुको आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में ॿिनि जजनि अहम सवाल उथारिया आहिनि। क़ानूनी मामलनि में बि इंसाफ़ थींदे नज़र बि अचणु घुरिजे। सिलसिला वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं कुझु ॾींहं अॻु पीटीआई बानी शेख मुजीब खे हीरो बणाए पेश कयो हो। हाणे बांग्लादेश में जहिड़ियूं हालतूं पैदा थियूं उन ते तहरीके इंसाफ़ जे तब्दील थींदड़ मौक़िफ़ हैरत में विझी छॾियो आहे। उमरकोट वेझो सीआईए पुलिस जी कार्रवाई। नायाब हिरण स्मगल कंदड़ ग्रुप जा 2 जवाबदार गिरफ़्तार। 5 हिरण हथ केस दाख़िल। गिरफ़्तार जवाबदारनि में फैज़ रिंद ऐं माजिद चन्ना शामिल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि आलमी बैंक जे कंट्री डायरेक्टर जी सरबराही में आयल वफ़सा गॾिजाणी आलमी बैंक जे जारी ऐं नवनि रिथाउनि जो जाइज़ो वरितो वियो। मुराद अली शाह चयो आहे त वर्ल्ड बैंक जे $3 अरब 40 करोड़ जा 14 मनसूबा जारी आहिनि। जाइज़े जो मक़सदु आलमी बैंक जी रिथाउनि खे वक़्त सिर मुकमल करणु आहे।
सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो डिस्ट्रिक्ट जेल ठठे जो दौरो, जेल जे हलंदड़ तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। कम वधीक तेज़ करण जी हिदायत। अली हसन ज़रदारी चयो आहे त डिस्ट्रिक्ट जेल जो तरक़ियाती कम मयारी ऐं जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। सिंध मां मंशा जे ख़ात्मे लाइ सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायत ते आला इख्तियार कमेटी जो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर जी सदारत हेठि इजलास। मंशा जे ख़ात्मे लाइ समूरनि इदारनि जी गॾिजी कमु करण ते इतफ़ाक़। मंशा जी रोकथाम लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारनि विच में डेटा शेयर करण जो फ़ैसिलो। मंशा जे आदी माण्हुनि जी बहालीअ जा मर्कज़ वधाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो। तालीमी इदारनि में स्क्रीनिंग ऐं कमेटी करण ऐं शागिर्दनि जी बाक़ाइदा चेकअप यकीनी बणाइण जी हिदायत। शर्जील इनाम मेमूर जो चवणु आहे त समाज में मंशा जा असर वधी रहिया आहिनि। उनखे न रोकियो वियो त मुआशिरो हथनि मां निकिरी वेंदो। कराची के इलाइक़े गुलशन इकबाल में हथियारबंदन की फायरिंग में पुलिस एहलकार शहीद। पुलिस मूजिब अणॼातल हथियारबंदन की फायरिंग में एहलकार शब्बीर अहमद शहीद थी वियो। संदसि लाश अस्पताल मुंतकिल। वरी वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। कोरंगी वीटा चोरंगी ते फायरिंग कानून लागू कंदड़ एहलकार ज़ख़्मी। वधीक जांच जारी। ज़ख़्मी थियल रेंजर्स एहलकार की सुञाणप निज़ामुद्दीन तौर थी जिना अस्पताल मुंतकिल। डॉक्टर यूनिस बुरी हुकूमत जो सरबराह मुक़रर। बुरी हुकूमत के मेंबरन जो ऐलान अॼु कयो वेंदो। बांग्लादेश में जारी हुकूमत मुखालिफ़ मुज़ाहिरीन ऐं पुरतशद्दुद वाक़िअनि दौरान शेख हसीना वाजे जी सियासी जमायत अवामी लीग सां लाॻापियल 29 खां वधीक माण्हुनि जा लाश हथ। बंगाली अख़बार मूजिब हथायल लाश अवामी लीग जे अख़बारनि संदन कुटुब जे माण्हुनि जा आहिनि। लाश शेख हसीना वाजे जे मुल्क छॾण बाद मिलिया आहिनि।